ओ लालो लालो लतीफ चवेला। भिटते भी तक के माण्हू अची पहुता हुयसि न मक़सद का हटाइण जे लाइ। हाँ, मोहम्मद हाशिम ठठवी आयो हुअसि। पोइ भिटाई कीअं पेश आयसि? पेश त ॾाढे सुठे नमूने सां आयुसि, छो त इख़्लाक़ियात जी तक़ाज़ा आहे त दर आए महिमान सां सुठे तरीक़े सां पेश अचिजे। हू हक़ीक़त में भिटाईअ खे उनजो राग बंदि कराइण लाइ आयो हुयो, पर भिटाई उनखे लाजवाब करे छॾियो। राग बंदि छो न कयईं? जेको माण्हू चवे थो त रागे मंझां रंद लधुम अब्दुल लतीफ़ चए, काजा वॻी तंद वञी ओजर थियुमि अॻ जो, उहो माण्हू राग कीअं बंदि कंदो? जे राग बंदि करे हा त अहिड़े क़िस्म जो पुरअसर पैगाम ॿियो कहिड़े तरीक़े सां पहुचाए हा? अमर, माई भागी भी त हिते वेही चवंदी हुई न त भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुंहिंजो तो पुॼाई। भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुंहिंजो तो पुॼाई। भिट जा भिटाई वो भिट ते वसई। हाँ सिंधु, ॻाइणनि जे हिते अचण जो सिलसिलो भिटाई साईं जी हूंदे ई शुरू थी वियो। जॾहिं अटल ऐं चंचल हिंदुस्तान खां भिटाई सरकार जे राग जी हाक ॿुधी ऐं हिते आया त हिते काफ़ी अरसो रहिया। भिटाई सरकार जो समा ॿुधाऊं, पंहिंजो राग बि ॿुधायाऊं। हू तोड़े जो क्लासिकल राग जा गवैया हुया, पर लतीफ़ सरकार जो समा उन्हनि खे एतिरो पसंदि अची वियो जो काफ़ी अरसो हिते रहिया। ऐं जेको दर्द हिन आलाप में समायल आहे उहो के ॿिए राग में मिले थो? न, बिल्कुलु न। जेको सिलसिलो अटल ऐं चंचल खां शुरू थियो, थी सघे थो त किथे टुटो हुजे, पर सिंधु हलंदो ज़रूरु अचे थो। बीबा ख़ान, सेंधो ख़ान, जमाल ख़ान, अलादीनो ख़ान, ख़ैर मोहम्मद ख़ान, फ़कीर अब्दुल गफ़ूर, फ़कीर अमीर बख्श, मिस्री फ़कीर, ढोल फ़कीर, अलन फ़कीर, उस्ताद मंजूर अली ख़ान, वहीद अली, मोहम्मद यूसुफ, आबदा परवीन, मतलब त केतिरा ई अवार्ड ॾिना विया ऐं अञा अलाए केतिरा अवार्ड ॾिना वेंदा। भिट जा के मशहूर वाक़िया? हाँ हाँ, वाक़िया त खोड़ आहिनि, पर हिकिड़े दफ़े तमर फ़कीर खे लतीफ़ सरकार जन को कमु चयो, जंहिं ते तमर वराणियो त साईं मूं वटि जुती कोन्हे ऐं वारी ततल आहे। भिटाई सरकार जन चयुसि त तमर तूं ईअं कर, तूं मुंहिंजी जुती पाए वञ। जंहिं ते तमर लतीफ़ सरकार जी जुती पाए वियो, कमकार छॾाए मोटी आयो। जीअं जो मोटियो त लतीफ़ सरकार जन खे चयईं, हल सरकार तव्हांजी जुतीअ में एॾो वज़न। हिते ते लतीफ़ सरकार जन मुर्की वराणियो, तमर हिन जुतीअ में सदन जो थक जो समायल आहे। हल सदियनि जो थक। अमर, साईं जन जी उमिरि त 63 साल हुई न, पोइ जुती में सदियनि जो थक कीअं थो समाइजी सघिजे? ख़बर अथई? तूं ॿुधाए। इन करे जो उन अगलनि जो ॿार बि पंहिंजे सिर ते खयो हो न, जेके उन खां सदियूं अॻु थी गुज़रिया, पर साईं पाण खे उन्हनि सभिनीनि जो नज़रियाती वारिस बि सम्झे पियो ऐं पाण खे ज़िम्मेवार बि सम्झे पियो। चार तरारूं चेलसीं ॿधी ॿ पागूं, अॻियनि जूं आगूं, कंवर किले में मोखियूं। हिन वक़्त ताईं भिटाई सरकार जा ॿिया घर भाती अञा ताईं उते कोटड़ी मुगल में रहिया पिए। हिकु ॾींहुं ओचितो ख़बर पियसि त संदसि वालिद साहबु साईं हबीब शाह वफ़ात करे वियो। सो पंहिंजे बैठक जे उतरे तरफ़ सामी ठाराए पंहिंजे वालिद साहब खे उते ई दफ़न करायईं।
उन खां जल्द पोइ साईं हबीब शाह जे मज़ार जे उतरे पासे ॾे पंहिंजी हवेली जोड़ायईं ऐं बाक़ी जेके घर जा भाती कोटड़ी मुग़ल में रहंदा उन्हनि सभिनी खे लड़ाए अचे भिट ते रहायईं। ॿियो वाक़ियो इहो हुयो ऐं टियों वाक़ियो ईअं थियो त हिकिड़ो फ़क़ीर रोड़ंदे पिए आयो त लतीफ़ सरकार जन हुन खां पुछियो त फ़क़ीर इहो कहिड़ी तकलीफ़ कंदो थो अची, जंहिं ते हुन वराणियो त साईं साइण जन फरमाइश कई पले जी गर्भ सां आहे न जो हुनखे ज़रूरत आहे त हिते लतीफ़ सरकार जन चयो त उहो ॿार ई घुरियो जेको मुंहिंजे फ़क़ीरनि खे पैदा थियण खां अॻु में एतिरी तकलीफ़ ॾे। सो इतफ़ाक़ सां उहो ॿारु ज़ाया थी वियो। सो लतीफ़ सरकार खे पंहिंजी ॿी का औलाद कोन हुई। हुनजो ध्यानु पंहिंजे मक़सद तां हटे तो ॿिए पासे ध्यानु ॾे न। हा, शाह बिलाल नाले हिकु छोकिरो पुटु करे पालियो हुआईं जेको साईं जन जी हवेलीअ में बि वेंदो हुयो ऐं कुझु अरसे खां पोइ साईं जन जे भाउ शाह अब्दुल रशीद खे हिकिड़ो पुटु ॼाओ जंहिंजो नालो हुन पंहिंजे पड़ॾाॾे जो रखियो। सिंधु, तोखे लतीफ़ साईं जे पड़ॾाॾे जो नालो यादि आहे? हा यादि आहे। छा हुयो? शाह जमाल। शाह जमाल। इहा जेका बेटाई साईं जे बराबरि में तुरबत ॾिसे थी न, इहा उन शाह जमाल जी आहे। शाह जमाल जी तबियत लतीफ़ सरकार जन सां ॾाढी मिलंदी जुलंदी हुई। सॼो ॾींहुं साईं जन जे कचहरी में वेठा हूंदा, साईं जन जे राग रंग जी महफ़िल में बि। हिकु दफ़े लतीफ़ साईं पंहिंजे हूंदे ई तंबूरो खणी ऐं तमर फ़क़ीर खे ॾींदे ऐं चयईं त तूं हे संभाल, ऐं शाह जमाल खे चयईं त तुंहिंजी ऐं मुंहिंजी जॻह साॻी आहे। मतिलबु त तमर फ़क़ीर खे पंहिंजे राग वारे शोभे जो अॻुवाण कयईं ऐं शाह जमाल खे पंहिंजो गादी नशीन। भिटाई साईं जी गुज़ारे वञण खां पोइ तोड़े जो शाह जमाल उमिरि में इलाही नंढो हुयो, पर पोइ बि उनखे ई लतीफ़ साईं जो गादी नशीन मुक़ररु कयो वियो। आख़िरी उमिरि में बि त सफ़र ते तयारु थियो हो न? हा, उन उमिरि में बि करबला जी ज़ियारत लाइ तयारु थियो हो। पोइ छो न वियो? फ़क़ीरनि सम्झायोसि त साईं हिन उमिरि में एॾे वॾे सफ़र जी तयारी कई अथव, हयातीअ ते को भरोसो न आहे। तव्हां हाणे उमिरि जी ज़ईफ़ी वारी हद में आहियो। पोइ फ़क़ीरनि चयसि त तव्हां ई त चवंदा आहियो त मुंहिंजो कफ़न दफ़न पंहिंजे वतन सिंध में ई थींदो। पोइ सब्र करे वेही रहियो ऐं पंहिंजी ॿी शाइरी सां गॾु केॾारो बि लिखियईं। बिल्कुलु सही। हुन वक़्तु हुक्मराननि जी गादी किथे हुई? गादी हुई ख़ुदाबाद, जेको दादू ऐं भाननि जे विच में हिकु पुराणो शहर आहे। ऐं सिंधु, तोखे ख़बर आहे त इन साॻे नाले सां, ख़ुदाबाद जे नाले सां हिकु ॿियो बि शहर आहे जेको हिते भिटाई सरकार जे आसे पासे में आहे। ऐं उहो शहर गुलाम जे चवण ते उन जे पुट उन दौर जे हाकिम मतिलबु ग़ुलाम शाह ॿधायो हुयो। गुलाम हुकुमराननि खां परे रहणु पिए चाहियो। जॾहिं शहर ठहियो न त उन शहर जो नालो साॻियो ई ख़ुदाबाद रखियो। ऐं गुलाम जो उते रहण जो हिकु ॿियो बि मक़सदु हुयो। सिंधु, ख़बर अथई? मुंहिंजे ख़्याल में हो भिटाई साईं जे भरिसां रहणु पई चाहे। बिल्कुलु ईअं ई आहे त उहा भिटाई साईं जे भरिसां रहणु पई चाहे। तॾहिं त उन पंहिंजे पसंदि जी जॻह तजवीज़ करे ऐं उते ई शहर ॿधायईं। अठे पर उदास में हो चारई पर चरे ता चरे हर मिठड़ा। अमर, पाण जे समाज मां निकिरी आया आहियूं। उहो समाज तोड़े जो मुआशी ज़रिया काफ़ी हद ताईं तब्दील करे चुको आहे। पते हूंदे बि उते अञा ताईं जागीरदाराना क़दर मज़बूत पोज़ीशन में आहिनि। असांजो हुतां खां निकिरी यूनिवर्सिटी ताईं पहुचणु इहा का वॾी ॻाल्हि न आहे। हा बिल्कुलु,
तुंहिंजो उतां निकिरी हिते अचणु वॾी ॻाल्हि आहे। इहो समाज असांजो हेसी ताईं पहुचण त बर्दाश्त करे चुको आहे, पर असांजी शादी बर्दाश्त करे सघंदो? इश्क शादीअ जो मोहताज न आहे हूंदो सिंधु। जेकॾहिं पंहिंजी शादी थी तॾहिं बि इश्क ज़िंदाबाद, जे न थी तॾहिं बि इश्क ज़िंदाबाद। त पोइ इहो तय आहे त पाण ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खे दिलि सां क़बूल कंदासीं। डन। इश्क ज़िंदाबाद। इश्क ज़िंदाबाद। ऐं हा, भिटाई जो हवाल किथे पहुतो? 1752 में 63 सालनि जी जमार में लतीफ़ साईं वफ़ात कई। कीअं? उहा 14 सफ़र जी रात हुई ऐं हर रोज़ जे मामूल मुताबिक़ समाज जी महफ़िल जारी हुई ऐं राग जे ॿारीअ जी अॻुवाणी तमर फ़क़ीर पे कई ऐं लतीफ़ साईं पाण बि उते मौजूदु हुआ। राग हलंदो रहियो ऐं घणी देरि खां पोइ हिकु फ़क़ीर जॾहिं अंदरि वियो ऐं लतीफ़ सरकार जन खे ॾिठाई, साईं जन जो दम परवाज़ करे चुको हुयो त हुन खां दाह निकिरी वई। ऐं कुछ देर खां पोइ ॿिया फ़क़ीर बि अंदरि भॼंदा विया ऐं रोज़ राड़ो मची वियो। सिंधु उहा राति, उहा सॼी राति फ़क़ीर रोईंदा ऐं पिटींदा रहिया। सुबुह जो हर पासे ख़बर पइजी वई। मिट माइट, दोस्त अकारब, हम ख़याल, शाइर, अदीब, समय माण्हू कठा थी विया। सिंधु वॾी सादगीअ सां रीतूं रस्मूं अदा करे उन जे लांडीअ में ई जॻह ठाहियाऊं जिते साईं जन वञी सुता। सिंधु लतीफ़ साईं सिंध जो वाहिद कामन माण्हू आहे जेके सिंध जी हर परत, हर कम्युनिटी, हर फ़र्द मञे थो। ऐं जेतिरा परस्तार लतीफ़ साईं जा आहिनि एतिरा ॿियो कंहिंजा बि कोन्हनि। कंहिं बि माण्हूअ जो नालो खणो, कंहिं बि माण्हूअ जो नालो खणो, उन जा समय मुखालिफ़ हूंदा, पर लतीफ़ उहा शख़्सियत हुई जंहिंजो को बि मुखालिफ़ न आहे। लतीफ़ जी वफ़ात ते हर घर में सोग जो आलम हो ऐं हर माण्हूअ जी अख आली हुई। मदन जो छा थियो? मदन बि ॿियनि फ़क़ीरनि सां गॾु भिट ते रोईंदो पिटींदो रहियो ऐं आख़िर भिटाई साईं जे मज़ार खां 10-12 फुटनि जे मुफ़ासिले ते पंहिंजे क़बर जो निशान हणी ऐं पंहिंजे ॻोठु नसरपुर रवानो थी वियो। ऐं थोरे ई अरसे में मदन फ़क़ीर बि देहांत करे वियो। हुन जूं सभु रस्मूं पंहिंजे तौर तरीक़नि सां पूरियूं करे हुन जी अर्थी शमशान बजाए हेॾां भिट ते खणी लतीफ़ साईं जे पैरांदीअ में मदन जे ॾिनल निशान वारी जॻह ते अचे दफ़नायो। ॿुॾंदे ॿूड़नि खे के हातिक हथ विझनि, पसो लॼ लतीफ़ चए केॾीअ खे कखनि, तोड़े कंधीअ कनि न त साड़नि वञनि सीर में। होॾां सिंध जो हाकिम ग़ुलाम शाह घर वञी जो ॾिसे त संदसि माउ गुलां कारा कपिड़ा कयूं ऐं तॾो विछायूं वेठी आहे। ग़ुलाम शाह सबबु पुछियुसि त हुन जवाबु ॾिनो त अॼु मुंहिंजो हादी हिन दुनिया मां मोकिलाए वियो आहे। ग़ुलाम शाह आथत ॾींदे चयुसि त अमा
लतीफ़ साईं जो रोज़ो मां ठाराईंदुसि ऐं रोज़ो ठाराए मां पंहिंजे वॾनि जे गुनाहनि जा पार हल्का करण जी कोशिशि कंदुसि। पोइ गुलाम चयुसि त पुट मुंहिंजे हादी जो रोज़ो एतिरो बुलंद ठाराइजांइ जो मां हितां ख़ुदाबाद मां वेही ऐं ॾिसी सघां। पोइ उहो रोज़ो कॾहिं ठहियो? लतीफ़ साईं जी वफ़ात खां जल्द ई पोइ रोज़े ठहण जो कमु शुरू थी वियो ऐं सखर जे हिकु मशहूरु ऐं बहितरीनु कारीगर ईदन खे घुराए रोज़े ठहण जो कमु हुनखे सौंपियो वियो, जंहिं 1754 में रोज़ो ठाहे ऐं तयारु कयो। पर मदन फ़क़ीर जी क़बर त मूंखे नज़र न आई। मां अंदरां ॿाहिरां जाचे ॾिठी आहे, किथे बि कोन नज़र आई। अच त मां तो ॿुधायां त मदन फ़क़ीर जी क़बर किथे आहे। सिंधु ओ हिते हिन भित में अची वई मदन जी क़बर। जॾहिं रोज़ो ठहे पियो न त हिन भित जो हिन जॻह ते अचणु अणटर थी वियो ऐं मदन जी क़बर अची वई हिन भित में। हाय हाय, पैरांदी त नसीब थियसि न, पर निशान न रहियसि। हाओ, जेकॾहिं हिन जी क़बर बि हिते हुजे हा त माण्हू हिन जी क़बर खे बि हथ न हलाईंदा। रोज़ो ठही तैयार थियो त ख़ुदाबाद में नज़र आयो? हाँ, बिल्कुलु नज़र आयो। ऐं गुलाम पाण रोज़ो ॾिसण आई ऐं उन वक़्तु फ़क़ीर तंबूरा खोलियूं वेठा। गुलाम उते वेठी वाई ॿुधाईं। सिंधु जंहिं वाईअ जी गूंज भिटाईअ गूंजाई उहा अॼु ताईं गूंजी रही आहे ऐं जेसीं ताईं इहा दुनिया हूंदी हमेशह गूंजंदी रहंदी। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।